नाज़रीन, ॾेई ऐं टंडो बागो ऐं टिगड़ी रोड जो मरमती कमु न थियण ख़िलाफ़ रोड एक्शन कमेटी पारां हुसैनी चौक खां शहीद फाज़ुल चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे महबूब अली खुसो। 30 खां 35 सालनि ताईं रोड न ठहण सबबि गुज़िरियल 3 महीना अॻु हिते जे माण्हुनि सफ़री सहूलियत जे लाइ एहतजाज करण लाइ हिकु एक्शन कमेटी चूंडे मुख़्तलिफ़ शहरनि मां माण्हुनि जी चूंड करे एक्शन कमेटी जोड़ी टंडो बागो डिगड़ी ॾेई रोड जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरा धरना शुरू कया। एहतजाज ऐं धरणनि जे बावजूदि बि सिंध हुकूमत समेत हाईवे डिपार्टमेंट जे मथे जी जूं न सुरी, जे सबबि हिते जा माण्हू बेवस लाचार थी आख़िरकार उन जा पुतला साड़िया। हिन वक़्तु पुतला साड़ण जो सिलसिलो जारी आहे। अचो त हिते जे माण्हुनि सां ॻाल्हायूं, हिननि जो छा चवणु आहे। 3 महीना थी चुका आहिनि असांजो अलामती बुख हड़तालूं ऐं जेके एहतजाज कया हुआ, उनखां पोइ असांजो जेको आहे मेन शाहराउनि ते एहतजाज आहिनि। उनजे हवाले सां अॼु असां जेको आहे हिते रोड अथॉरिटी जो हिकिड़ो पुतलो ठाहे उहो साड़ियो आहे। जेको जाइज़ असांजो जेको रोड जो मसइलो आहे, इहे हक़ाइक़ जेके टेंडर जो मसइलो आहे, इहे असांजा ज़ाहिर न कया विया त असां हाणे MP MNA जा बि जेके आहिनि पुतला ठाहे असां साड़ींदासीं। टंडो बागो ऐं डिगड़ी रोड जे लाइ मुसलसल एहतजाज पिया करियूं ऐं जदोजहद असांजी जारी आहे। उन जे बावजूदि हितां जा चूंडियल नुमाइंदा या जेके हितां जा बदीन ज़िले जा हुक्मरान आहिनि, उन्हनि मां को बि असांजे एहतजाज जो नोटिस न वरितो वियो आहे। उनखे असां मद्देनज़र में रखंदे असां इहो फ़ैसिलो कयो त हाणे हिननि जा जेको आहे रोड हाईवेज़ अथॉरिटी जा पुतला साड़िया वञनि हर शहर में। उन सिलसिले में 14 तारीख़ ते असां टंडे बागे में एहतजाज जी कॉल ॾिनी आहे। तक़रीबन 3-4 महीननि खां ॾेई डिगड़ी रोड जे लाइ एहतजाज कंदा पिया अचूं, जंहिंमें काफ़ी स्टाफनि शहरनि में बुख हड़तालूं बि थियूं आहिनि ऐं एहतजाज बि थिया आहिनि। हीउ असांजो अॼु जेको एहतजाज ॾेई शहर में कयो आहेसीं, उन जे बावजूदि असांजे हिन रोड जो कोई बि इदारे हाईवेज़ वारनि या चूंडियल नुमाइंदनि न नोटिस वरितो त असां बदीन हेडक्वार्टर में बि हिननि जे ख़िलाफ़ जेको सो धरणो हणंदासीं। हिननि माण्हुनि जो चवणु आहे त असां पंहिंजनि रोडनि लाइ वॾनि माण्हुनि MPAs MNAs सुठे इख़लाक़दार माण्हुनि खे चयो, पर कंहिं बि सफ़री सहूलियत जे लाइ रस्तो फ़राहम न कयो। तंहिं हूंदे असां मजबूर थी हिते एहतजाजी मुज़ाहिरा ऐं तहरीक शुरू कई, पर तमामु अफ़सोस सां चवणो थो पवे त असांखे कंहिं बि चूंडियल नुमाइंदे ऐं सियासी समाजी अॻुवाणनि ऐं कंहिं बि नोटिस न आहे वरितो। कैमरामैन अब्दुल सत्तार जमाली सां गॾु महबूब अली खोसो, आवाज़ TV ॾेई।